पुराणे वक़्त खां खोड़ माण्हू बाक़ायदगीअ सां आना खाईंदा आहिनि। सियारे में आननि खे जिस्म लाइ फ़ाइदेमंद सम्झो वेंदो आहे, छो त हिननि में प्रोटीन समेत ॿियूं ग़िज़ाई शयूं बि हूंदियूं आहिनि। माण्हू सम्झनि था त आनो खाइण हर कंहिं लाइ फ़ाइदेमंद आहे, पर ईअं न आहे। घणनि माण्हुनि लाइ आना हानिकार साबित थी सघनि था ऐं अहिड़नि माण्हुनि खे आननि खां मुकमल तौर ते परे रहणु घुर्जे, न त संदनि तबियत ख़राब थी सघे थी। आननि में सेचुरेटेड फैट जो मिक़दार वधीक हूंदो आहे, जेको नुक़सान जो सबबु बणिजी सघे थो। तहक़ीक़ मूजिबि आननि में 200 मिलीग्राम कोलेस्ट्रोल हूंदो आहे ऐं इन जो इस्तेमालु हाई कोलेस्ट्रोल जे मरीज़नि लाइ नुक़सानकार करार ॾिनो वियो आहे। जॾहिं के शख़्स जी रत में कोलेस्ट्रोल वधी वेंदो आहे त दिलि ऐं दिमाग़ खे रत जी फ़राहमी में रंडक पैदा थियण लॻंदी आहे ऐं हार्ट अटैक ऐं फालिज जो ख़तरो वधी वेंदो आहे। इन खां सवाइ हिक आने में केतिरा ई फैट मौजूदु हूंदा आहिनि, जंहिंजे करे इहो थोल जे शिकार माण्हुनि लाइ सुठो नाहे सम्झो वेंदो। जेकॾहिं कोलेस्ट्रोल जा मरीज़ वधीक आना खाईंदा त हार्ट अटैक ऐं फालिज जो ख़तरो वधी सघे थो ऐं इहे ॿई सूरतूं ख़तरनाक हूंदियूं आहिनि। डॉक्टर सलाह ॾींदा आहिनि त माहिरनि या डाइटिशियन जे मशवरे खां सवाइ आना इस्तेमालु न करणु घुर्जनि। ईअं करणु ख़तरनाक हूंदो आहे। तहक़ीक़ में इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त शुगर जा मरीज़ जेके रोज़ आने जो इस्तेमालु कंदा आहिनि, उन्हनि में दिलि जी बीमारी जो ख़तरो ॿियनि जी भेट में वधीक हूंदो आहे। अहिड़नि माण्हुनि खे हफ़्ते में 3 खां वधीक आना न खाइणु घुर्जनि। यूरिक एसिड जे मरीज़नि खे बि आना वधीक इस्तेमालु न करणु घुर्जनि। आननि में प्रोटीन घणो हूंदो आहे ऐं यूरिक एसिड जे मरीज़नि खे रोज़ हाई प्रोटीन वारी खुराक न खाइणु घुर्जे। घणो प्रोटीन खाइण सां यूरिक एसिड वधी वेंदो आहे ऐं इहो जिस्म जे नंढनि नंढनि जोड़नि में गॾु थी सघे थो। इन सां गुर्दे जी बीमारीअ जो ख़तरो बि पैदा थी सघे थो।